हिते तव्हांखे अपडेट कंदासीं। सकरंड वेझो चइनि ॻोठाणनि जे मार्चनि वारे मामले जी जांच लाइ कमेटी ॻोठ माड़ी जलबाणी पहुची वई आहे। वॾे वज़ीर पारां जोड़ियल जांच कमेटी कमिश्नर हैदराबाद जी अॻवानी में पहुती। जांच टीम मार्चविलनि जे वारसनि जा बयान कलमबंद कया ऐं वाक़े वारे हंध जो मुआइनो कयो। सकरंड वेझो चइनि ॻोठाणनि जे मार्चनि वारे मामले जी जांच लाइ कमेटी ॻोठ माड़ी जलबाणी पहुची वई आहे। इन हवाले सां तफ़सील राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक सोलंकी सां। मुश्ताक, अपडेट कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 12 ॾींहं अॻु ॻोठ माड़ी जलबाणी में थियल वाक़े में शहीद थी वियल 4 पौरियतनि ऐं ज़ख़्मियुनि जे लाइ मुआइने जे लाइ वज़ीर आला निगरान वज़ीर आला पारां जोड़ियल JIT अॼु ॻोठ माड़ी जलबाणी पहुची। ज़ख़्मी ऐं माण्हुनि ऐं संदसि वारसनि खां जेको सो मालूमात वरिती ऐं अखियुनि ॾिठनि शाहिदनि जा बयान कलम बंदि करे वाक़े वारी हंध जो मुआइनो कयो। जॾहिं त उन मौक़े ते हिननि जेको सो वारसनि सां ताज़ियत पिणु कई। जॾहिं त JIT जी अॻवानी कमिश्नर हैदराबाद ख़ालिद हैदर, DIG शहीद भेनरी परवेज़ अहमद चांडियो ऐं SSP स्पेशल ब्रांच आसिफ बुगियो जेको JIT अॻवानी करे रहिया। हिननि जेको चयो त असां JIT रिपोर्ट मुकमिल करण बाद वज़ीर आला सिंध मोकिलींदासीं ऐं इंशाअल्लाह मज़लूम माण्हुनि खे इंसाफ़ फराहम करण जी कोशिशि कंदासीं। जी ठीक है मुश्ताक सोलंकी, वरी मेहरबानी अवांजी इन हवाले सां आगाही ॾियण जे लाइ। सकरंड वेझो चइनि ॻोठाणनि जे मार्चनि वारे मामले जी जांच लाइ कमेटी ॻोठ माड़ी जलबाणी पहुची वई।